अस्सलाम नाज़रीन, सिंध ऑनलाइन टीवी में भलीकार आवां हैं मोहम्मद पवार शामिल करूं था हिन वक्त जी खबरूं। नाज़रीन, कंडियारो में टाउन कमेटी अमलो वीज़ा ते वियल हुजण करे सॼो शहर गंदगी जे वर चढ़ी वियो आहे। सिंध ऑनलाइन टीवी जे रिपोर्टर असद जाफ़री मूजिब सोशल वर्कर वाजिद अब्बासी, साबित सुमरो, उबदार मीर बहर ऐं ॿियनि चयो त वॾी बजट हूंदे बि सफ़ाई जो कमु अणपूरो आहे। उन्हनि DCO नौशर फिरोज़ खां घुर कई आहे त शहर में सफ़ाई जो कमु कराए ॾिनो वञे ऐं ऑफिस जे मनपसंद अमले जो रिकॉर्ड चेक करे वीज़ा ते वेठल अमले खां कमु वरितो वञे। सिंधवासियुनि जे लाइ ख्वाबनि जी तकमील। हैदराबाद, कासमाबाद, नसीमनगर चौक भरिसां सूमरा वॉलपेपर PVC पैनल समूरनि शहरनि में मयारी ऐं बहितरीन सर्विस ॾेई रहियो आहे। त पोइ देरि न कयो, हाणे ई राब्तो कयो असांजी टीम सां जेका तव्हांजे हिकु कॉल ते अव्हां वटि पहुचंदी, जेका बणाईंदी तव्हांजे घर खे ख़ूबसूरत ऐं अव्हांजे ख्वाबनि मुताबिक़। राब्ते लाइ राजन अली सूमरो, मोबाइल नंबर 03333707886। वधीक खबरूं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन टीवी।